अस्सलाम वालेकुम। हिन लेक्चर में ॾिसंदासीं त अणपूरनि जी कट कीअं थींदी आहे। हाणे जेकॾहिं असां वटि ॿ फ्रैक्शंस ॾिनल आहिनि ऐं उन्हनि जा डिनोमिनेटर्स सेम आहिनि, जीअं हिन एग्ज़ाम्पल में ॾिनल आहे 6/5 4/5, सही आहे। त हिन फ्रैक्शंस में ॾिसो, हिन फ्रैक्शन में बि 50 डिनोमिनेटर ऐं हिन में बि 50। त हिन जो आंसर ॾाढो सिंपल आहे। कीअं कंदासीं? आंसर में जेको डिनोमिनेटर हूंदो उहो 5 ई हूंदो। सिर्फ़ु जेके असांजा हे अंश आहिनि, न्यूमिरेटर हे ऐं हे, इहे पाण में सब्ट्रैक्ट थींदा। माना डिनोमिनेटर साॻियो ई रखियोसीं ऐं हिन जा जेके असां वटि अंश मिलियल आहिनि उहे बि सेम ई रखंदासीं। हाणे 6 जो वारो आहे त 6 रखंदासीं -4। 5 साॻियो ई रखियोसीं, 6 रखियोसीं, माइनस जी साइन आहे त माइनस जी रखंदासीं ऐं 4 ॾींदासीं सिंपली। त 6 - 4 2/5 असां वटि जवाबु अची वियो, सही आहे। हे हूंदो आहे असांजो लाइक फ्रैक्शंस लाइ। लाइक कहिड़ा हूंदा आहिनि? जिन में असां वटि डिनोमिनेटर्स सेम हुजनि उनखे चवंदा आहियूं लाइक फ्रैक्शंस, सही आहे। पर जेकॾहिं असां वटि फ्रैक्शंस अनलाइक आहिनि, माना जंहिंजा डिनोमिनेटर्स सेम न आहिनि, जीअं हिते आहे 8/3 5/4, त हिननि ॿिन्ही जा डिनोमिनेटर्स सेम न आहिनि। हिन जो 3 आहे, हिन जो 4 आहे। त हिन जो प्रोसेस छा आहे? पहिरें असां लेक्चर में बि ॾिठोसीं, जीअं एडिशन पिया कयूं फ्रैक्शंस जी, त उन में छा पिया कयूं? डिनोमिनेटर खे पाण मल्टीप्लाई पिया कयूं। त हिन जो बि प्रोसेस सेम ई आहे। छा कंदासीं? डिनोमिनेटर्स ॾिसो, 3 खे 4 सां मल्टीप्लाई कंदासीं त 3 चौंक हे असां वटि 12 अची वेंदो, सही आहे। हाणे हिते माइनस जी साइन आहे त हिते ॾींदासीं माइनस जी साइन। हाणे हिते छा रखिणो आहे, हिते छा रखिणो आहे, इहो ॾिसंदासीं, सही आहे। त हाणे 8, हाणे 8 हितां खणी हिते डायरेक्ट न रखंदासीं। छा कंदासीं? 8 जो साम्हूं वारो ॾिसो त डिनोमिनेटर कहिड़ो आहे? हेठां वारो न, हेठां वारो 3 आहे, इहो न। हिन जो साम्हूं वारो डिनोमिनेटर, त हिन जो साम्हूं वारो डिनोमिनेटर आहे 4। त 8 खे चइनि सां ज़र्ब करे ऐं हिते रखंदासीं। 8 चौंक हे 32 असां वटि अची वियो, सही आहे। माइनस जी साइन आहे त हिते बि माइनस जी ॾींदीसीं। हाणे 5 जो ॾिसो साम्हूं वारो डिनोमिनेटर कहिड़ो आहे? त 5 जो साम्हूं वारो डिनोमिनेटर आहे 3। त हिननि खे हिन सां ज़र्ब करे ऐं हिते रखंदासीं। 5 त्रिकी 15, सही आहे। आंसर छा ईंदो? 32 मां 15 वञनि त घणा बचंदा? 17, सही आहे। 17/12 असां वटि जवाबु अची। त लाइक फ्रैक्शन में छा पिया कयूं? डिनोमिनेटर साॻियो ई पिया रखूं। माना जेकॾहिं डिनोमिनेटर सेम आहे त साॻियो ई रखंदासीं ऐं मथां जेके अंश आहिनि उहे बि सेम ई रखंदासीं। जीअं हिते हुयो 5 डिनोमिनेटर सेम, त उहो ई रखियोसीं ऐं हिते 6 आहे, 6 रखियोसीं, माइनस जी साइन ऐं 4। पोइ हिनखे सिंप्लीफाई कंदासीं। 6 मां 4 वञनि त 2, 5 जा 5 साॻा ई, त 2/5 हिन जो जवाबु अची वियो, सही आहे। हिन में छा पिया कयूं? डिनोमिनेटर्स खे मल्टीप्लाई करे रखंदासीं, ठीकु आहे। त 3 चौंक 12 असां वटि अची वियो। हाणे 8 जो साम्हूं वारो डिनोमिनेटर ॾिसंदासीं त 4 आहे, 8 चौंक 32 रखंदासीं, माइनस जी साइन आहे त माइनस जी रखंदासीं। हाणे 5 जो ॾिसो साम्हूं वारो डिनोमिनेटर 3 आहे, त 5 त्रिकी 15 हिते रखियोसीं ऐं हिनखे सिंप्लीफाई करे हिते जवाबु ॾिनोसीं, सही आहे।